मथा छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तां आऊं आहियां अव्हांजो मेज़बान जाफ़र मेमन। लाहौर में क़तल थी वियल सिंध जे नौजवान ऐं बासलाहियत आर्टिस्ट कुतुब रिंद जे हवाले सां अॼु हिते हैदराबाद में सिविल सोसाइटी उन सां गॾु आर्टिस्टनि ऐं ह्यूमन राइट्स कमीशन हैदराबाद टास्क फोर्स जे तरफ़ां ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हीउ मुज़ाहिरो जंहिंमें सिंध जे पढ़ियल लिखियल दोस्तनि ऐं आर्टिस्टनि खां सवाइ अहम शख़्सियतनि पिणु शिरकत कई। असां कोशिशि कई आहे त हिन प्रोग्राम जे हवाले सां, हिन एहतिजाज जे हवाले सां ऐं ख़ुदि जेको सान्यो थियो आहे उन हवाले सां भरपूर ॼाण रखंदड़ कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जा ख़्याल ऐं वीचार अव्हांजी समातनि ताईं पहुचायूं। हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि डॉक्टर फताह दाऊद पोटो साहब, जेके पिणु NC कॉलेज लाहौर मां पढ़ी आया आहिनि ऐं उन्हनि जा यकीनन सोर्सिस बि आहिनि, उते उन्हनि जा दोस्त बि आहिनि ऐं हू असांखे गाइड करे सघे थो, ॿुधाए सघे थो त हिन सिंधी नौजवान जे क़तल जा कहिड़ा कारण आहिनि जंहिं सबबु खेसि क़तल कयो वियो आहे। डॉक्टर साहब असांजी लाइन ते आहे। डॉक्टर साहब, तव्हांखे असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ते वेलकम चऊं था ऐं अव्हां ॿुधायो त हीउ जेको सान्यो थियो आहे इन बाबति अव्हां वटि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे ऐं असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जा पूरी दुनिया में अव्हांजो हीउ आवाज़ु ॿुधनि था, अवी ॿुधायो त अवी छा आगाही ॾेई सघो था। मां उन मामले सां जेके बि उनजा ख़ानदानी या उनजा फनी या उनजा हाणे जेके कानूनी पहलू आहिनि उन्हनि ते थोरी रोशनी विझंदुसि जीअं दोस्त संगती साथी ख़ैर ख़्वाह अॾोकी हमदर्द माण्हू सम्झी सघनि त इहो केस जा बेसिक पहलू कहिड़ा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त 17 तारीख़ ते जॾहिं इहो वाक़ियो थियो आहे उन ई ॾींहं ते कुतुब पंहिंजे पुट भाणेजे समेत उते प्रेम नगर में रहंदो हुयो। उहो उते वियो ऐं उते प्रेम नगर में जिते जाइ वरितल 3rd फ्लोर ते उते रहंदो हुयो। हाणे प्रेम नगर जेको आहे MAO कॉलेज रिवार गार्डन सां गॾोगॾु नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स जी हॉस्टल सां बिल्कुलु उनजे वेझड़ो आहे ऐं इहो सांदा पुलिस स्टेशन जो इलाइक़ो आहे लाहौर में। उते ई गुज़िरियल को 2 सालनि खां रहंदो ऐं इन सां गॾु महिरान जूने जो ऐं कॾहिं कॾहिं जा ॿिया आर्टिस्ट दोस्त बि गॾु रहंदा हुया। पर जीअं त हिन वक़्तु नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स बंदि हुयो त उहे सभु शागिर्द ॻोठ ॾे आयल आहिनि। हीउ पाण ख़ुदि जेकबाद हुयो पर 700 हितां पोइ वियो आहे, वञी 17 तारीख़ ते उते पहुतो आहे ऐं जेको आहे मालिकनि सां मिलियो, पंहिंजो घर खोलियईं, उते वेठो
पोइ उनजी रूटीन जा जेके सफ़ाइयूं कंदो हुयो, सफ़ाई पसंद माण्हू हुयो ऐं बहितरीन तबियत जो आर्टिस्ट हो ऐं हुन पंहिंजा सभई मामला खोलाया। पोइ जेके बि ॿिया उसूल आहिनि जो एक्टिविटीज़ हुन ख़तमु करे पोइ राति जो हुन वटि इहो अहसन जेको माण्हू आहे जंहिं पंहिंजो इकरारी इक़बाली बयान बि ॾिनो आहे त मां हुनखे मारियो आहे, उहो जेको आहे सो हुन वटि पैसा वठण आयो। उहो बेसिकली इहो वेल्डर जो कमु कंदो आहे। छो त मां बि जॾहिं लाहौर वेंदो आहियां त तक़रीबन हिकिड़ी राति या हिकिड़ो अधु कलाक या कलाक कुतुब वटि बि ज़रूरु वेंदोसि, हुन वटि वेंदोसि। ऐं पोइ हू हुन वटि आयो ऐं हुनखे को हुननि जो पाण में को थोरो घणो जेको बि तकरार हो कुझु बि थियो, उन खां पोइ वरी हू पंहिंजे कंहिं ॿिनि दोस्तनि सां गॾिजी आयो। हिकिड़ो वकास जेको जो भाउ आहे, सौट आहे, को वेझो रिश्तेदार आहे, ॿियो को आउटसाइडर। ऐं पोइ हिनखे अची करे हिन सां विड़िया ऐं विड़ण खां पोइ वरी हिनखे मथां फिटी करे छॾियऊं ऐं फिटी करे छॾियऊं जंहिंमें हू कोमा में हलियो वियो। पोइ इमरजेंसी बुनियादनि ते हिनजे वेझो ई जेकबाद जो ॿियो आर्टिस्ट छोकिरो आहे हामिद अली, उहो रहंदो, उनखे इतलाउ कयो वियो, उहो हिते पहुतो ऐं उहो हॉस्पिटल ताईं विया, लेकिन हॉस्पिटल में उहो गुज़ारे वियो। पोइ हामिद अली हिनजे वरी पंहिंजो जेको हिनजो आहे पंहिंजो जेके हिनजा हुया ॿिया उहे छोकिरा टिकियल हुया घर ते, उन्हनि जी संभाल लाइ हुते ई पंहिंजो रहिजी पियो। त हिते जॾहिं उन्हनि जे उन जी कुतुब जे घर में उहो टिकियल ई हुयो त पाणी जा हिन वटि ॿ माण्हू आया, उन्हनि खे चयो त बाबा हीउ जेको तव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि या जेको तव्हां चई रहिया आहियो या जेको तव्हां अस्पताल में ई चयो पिया त ही पेर तिरकण जे करे किरी पियो ऐं मरी वियो आहे, स्लिप थी, अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे को। हिनखे हिननि गॾिजी सॼी मथे कुटे मारे ऐं हेठि फिटी कयो। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि हुन कई त हुनखे पाण खे बि भउ थियो। पोइ हुन ॿई उतां जा हुन माइट वठी करे छोकिरा उहे वञी करे नेशनल कॉलेज हॉस्टल जे वार्डन वटि टिकाया ऐं पाण पुलिस वटि हलियो वियो त इहो हीअं हादसो कोन्हे को, हुनखे हसन वकास ऐं ॿियनि माण्हुनि मारियो आहे। पोइ पुलिस सां गॾिजी हामिद उन्हनि जे घर ते आयो, पुलिस छापो हयो त उहे ॿई माण्हू घर में मौजूद हुया, जिन खे उते पकड़ियऊं ऐं पकड़ण खां पोइ हुनखां पुछऊं त तव्हां हुनखे छो मारियो आहे? त जिते ई रहंदो त जस्ट इकबाल मस्जिद बि आहे, मतिलबु माण्हू हिकिड़ा पंहिंजी तबियत सां त जेको हुन फर्स्ट स्टेटमेंट ॾिनी पंहिंजो पाण खे बचाइण लाइ, जिन बि माण्हुनि हुनखे सम्झायो कुझु कयो हुयो, उहा हुनखे इहो ई कयूं त बाबा जेको आहे सो हिन मज़हब जी तोहीन करे थो या फलाण करे थो, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो। पर पुलिस इंट्रोगेशन खां पोइ हुनखे जेको आहे सो वठी वई थाणे ते। तेसि ताईं जेकबाद मां हुनजा ॿिया बि मिट माइट पहुता, जेको तो डेड बॉडी खणाए आया ऐं पुलिस हुननि खे चयो हाणे इलेक्शन आहे, 26 खां पोइ वरी हिन ॻाल्हि ते तव्हां अचो त हिनखे ॾिसंदासीं। पोइ इहो हुनजी डेड बॉडी खणी ॻाल्हि इहा थी वई त बाबा हुनखे हुननि मारियो आहे ऐं प्लस में जेको आहे सो स्लिप न थियो आहे। इहा ॻाल्हि उहा पहिरियों इहो मशहूरु थी वई त हुनजो पेर तिरकी पियो आहे। 17 तारीख़ ते ई फेसबुक ते अची वई, दोस्तनि फोन कयो, हुननि सां राब्ता कयासीं, हिक ॿिए खे मदद लाइ चयोसीं। पोइ उहो ई को ज़ाहिर थियो त न हुनजो क़त्ल कयो आहे ऐं जेके कातिल आहिनि उहे नॉमिनेट थी चुका आहिनि। त नॉमिनेट थी विया, ज़ाहिर थी विया, पुलिस गिरफ़्तारियूं थी वियूं, हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे जाइ ते कूल थी वई हो। त हाणे सरकारी मामिलो आहे, कानूनी मसइलो आहे, हुनखे चेक कयो वेंदो। त मिट माइटनि जे कफन दफन में इलेक्शन में रहिया। इलेक्शन खां पोइ जॾहिं लाहौर विया त पुलिस वरी पंहिंजे रवायती तरीक़े सां हुननि खे चवण लॻी त FIR जेका हितां जो माण्हू कटराईंदो, तव्हां ईंदव त 10,000 तव्हांजा ख़र्च थींदा, परसूं न करे सघंदव केस खे, हीअं फलाण तीर मटीर। ऐं उहो पुलिस पंहिंजे रवायती जेको हथकंडनि सां हुन मामले खे कंहिं महिल चवे त माना नशे पते जो मामिलो आहे, कंहिं महिल चवे त हिन तोहीन मज़हब कई आहे, कंहिं महिल माना उनजे माइटनि खे पुलिस माना सही रिस्पॉन्स ॾियण जे बजाए ॼण त हिरासां करे रही, हुनजे बारे में सही न करे रही। त उहो ईअं थो महसूस थियो त हाणे ॼण त हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो वतन दोस्त माण्हू, हिकिड़ो इंसान दोस्त माण्हू, हिकिड़ो तमामु वॾो क्रिएटिव तख़लीक़कार, उनजो माना ईअं मौत हिन दुनिया में ईअं थी वञे त हुनजो परसूं न थी सघे। पोइ 4 ॾींहं अॻु में दोस्तनि इहा ॻाल्हि कई त भाणे मसइलो थी रहियो आहे छाजे ई हामिद, हामिद जेको आहे सो हामिद इहा ॻाल्हि कई ॿीहर। त उन खां पोइ वरी छा थियो, असां सॼे मामले खे वरी ॿीहर हैंडल करासीं। बाबा हिनखे ॾिसो त छा आहे, पुलिस सां ॻाल्हायोसीं, ॿिए सां, टे सां, हिननि सां, हुननि सां, जितां पोइ इहा ॻाल्हि थी त बाबा हाणे हिनखे हिकिड़े ॿिए नमूने सां प्रेशर डेवलप करणो पवंदो, छो त पुलिस पंहिंजी रिवायती कमनि ते जेको हले ई पई आहे।
पोइ नेशनल कॉलेज अवार्ड जा जेके दोस्त फैमिली आहिनि, उस्ताद आहिनि, टीचर आहिनि, ॿी संगत सोसाइटी, हितां जी सिविल सोसाइटी, हिते जूं अख़बारूं, इन्हनि खे सभिनी खे यूटिलाइज़ कंदे हिन पासे वठी वियासीं त हिकु त हुनखे इन मामले खां बचाइजे त उहो कंहिं क़िस्म जो को मज़हबी मामिलो न आहे ऐं मज़हबी मामिलो रुगो कातिलनि खे बचाइण लाइ इस्तेमालु कयो थो वञे, जेको पाकिस्तान में हर कंहिंजी आदत आहे। नंबर 1। नंबर 2 जो मामिलो त हुनखे हरू भरू जे कारण नशे पते जो मामिलो बढ़ाए हिकिड़े साफ़ सुथरे माण्हू जे मथां इल्ज़ाम हणे को नशो पतो कंदो, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। उहो सूफ़ी मिज़ाज जो माण्हू हुयो, नेक सीरत नेक तबियत माण्हू हुयो, सिगरेट ई कोन पींदो। हीअ जेके सभु ॻाल्हियूं आहिनि इहे सभई हुनजे मथां ॼण त इहे अजीबो ग़रीब हिकिड़े हिकु त माण्हू पंहिंजी जान विञाए वेठो, हिकु माण्हू पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठो, हिकु माण्हू पंहिंजे महिनतुनि किरदार कमनि कारनि जे बजाए पंहिंजो साह विञाए वेठो। ॿियो वरी कातिलनि खे बचाइण लाइ इहे सिफ़तायूं कजनि, इहे नशनि पतनि जा मामला, ॾोहनि जा मामला या इहे मज़हब जा मामला खणी अचजनि। जॾहिं इहा 4 ॾींहं अॻु में ॻाल्हि ज़ाहिर थी त असां हुनजे माइटनि सां ॿीहर ॻाल्हायोसीं, मोहबत सां, हुनजे चाचे गुलबेग सां, ॿियनि सां, त बाबा तव्हां हक़ीक़त त ॿुधायो छा थी थिए पई। हामिद अली सां लाहौर ॻाल्हायोसीं, पोइ जेका ॻाल्हि वाज़े थी उन ॻाल्हि खे असां सोशल मीडिया ते पुलिस सां ॿियनि मामलनि ते खणी आयासीं। बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े माण्हूअ जो क्लियर कट नाक खून थियो आहे, माना पाकिस्तान जे अंदरि अहिड़ी हिकिड़ो माहौल पैदा थी वियो आहे, अहिड़ी हिकिड़ी बेगानगी, अहिड़ी हिकिड़ी बेइज़ती पैदा थी वई आहे जो रस्ते ते बीह करे हिकिड़ो नशई, हिकिड़ो चोर, हिकिड़ो खोरू तव्हांखे चवे त 100 रुपया ॾियो, तव्हां चओ त नथो ॾियां त तव्हां हुनखे मारे छॾियो। ऐं पोइ हुनजे बारे में तव्हां वरी 50 क़िस्म जूं मन गढ़त मिली भगतूं करे माहौल ठाहियो त मज़हब जो मामिलो आहे, ही क़ौमियत जो मामिलो आहे, ही कबीले जो मामिलो आहे, ही नशे पते जो मामिलो आहे, ही मसवाड़ जो मामिलो आहे। अहिड़ी कुझु बि कोन्हे का। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े माण्हुनि जी तबियत आहे त सोसाइटी में तबियत थी वई आहे, लोफर बदमाश माण्हुनि जी सोसाइटी थी वई आहे। करे ॿियो चाहे त सिंधी माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं तब्दील करण लाइ, पंहिंजी ज़िंदगी जा हालात तब्दील करण जे लाइ नेशनल कॉलेज अवार्ड लाहौर ताईं वञी निकिरनि था, त तालीम पढ़नि ऐं सुठा आर्टिस्ट थी निकिरनि। जेको रूटीन थी वियो आहे, हिकिड़ो पैटर्न बणिजी वियो आहे ऐं वाकई उतां बहितरीन आर्टिस्ट थी बि वापसि अचनि था। पर ॻाल्हि चवण जो मक़सदु आहे त उते ई तव्हांजे हिकिड़े ग़ुलामी वारे माहौल में वञनि था त ॿीहर मोटी अची करे सिंध जो ग़ुलामाना माहौल उन्हनि आर्टिस्टनि खे सूट नथो करे, जंहिंजे करे पढ़ण खां पोइ बि उहे वीचारा उते ई कंहिं न कंहिं फ्रीलांस कम में या नौकरीअ में लॻल आहिनि। त कुतुब हिंद जेको आहे उहो 2015 में क्वालिफाई थियो हुयो नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स खां। 2015 में जॾहिं हुन क्वालिफाई कई बैचलर ऑफ फाइन आर्ट्स पेंटिंग में, त हू पहिरें सिफ़ जे आर्टिस्टनि में हुयो, जेके पहिरें सिफ़ जो ग्रुप आर्टिस्टनि जो हुन में हुयो। हुनजो कमु तमामु लाजवाब। उहो छा ते हुयो? उहो ई हथियारनि जे मथां कमु हुयो, कबीलाई तकरारनि जे मथां कमु हुयो, माण्हुनि जी लॾ पलाण जे मथां कमु हुयो, टेक्स्ट ते जेके राग ॿुधा ॻाया वेंदा उन्हनि ते कमु हो। हू तमामु लाजवाब हिकिड़ो सूफ़ियाणे तबियत जो कल्चरल माण्हू हुयो। ऐं ॿिए नंबर ते हू अताउला ईसा खेलवी जो तमामु वॾो माना हुनखे पसंदि कंदड़ माण्हू हो। ॿिए नंबर ते जलाल चांडियो ॿुधण वारो तमामु हो, ट्रेडिशनल माण्हू हो, ज़बरदस्त क़िस्म जो। त इहे सभई ॻाल्हियूं त उहो हिकिड़ो अहिड़ो भलो माण्हू जी चवंदा आहिनि त भलनि माण्हुनि जी उमिरि बि थोरी तकड़ा हलिया वेंदा आहिनि। त उहो अहिड़ो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो माण्हू हो, पंहिंजी तबियत में हमदम हुयो, लाजवाब माण्हू हुयो। हाणे लास्ट अप्रैल में जॾहिं मां लाहौर वियुसि त इन ई स्लेट ते हुन सां गॾु वञी चिकियोसि। 2 रातियूं त चिकियो सां कचहरियूं कयूं, हाल वाल कयूं, गॾिजी मानी खाधीसीं, उथिया वेठासीं, आर्ट ते ॻाल्हायोसीं, सिंध जे मसइलनि ते ॻाल्हायोसीं। त हाणे जॾहिं वियो पए ईद ते खां पोइ तॾहिं बि हुन मूंसां राब्तो कयो त मां मोटी ईंदुमि त साईं असांजे लाइ भला कराचीअ में जाम शोरे में या रोहिड़ीअ में नई यूनिवर्सिटी खुले उते को नौकिरी जे लाइ मदद जो बंदोबस्तु कयो। इहे सभु ॻाल्हियूं माण्हू पंहिंजे डेवलपमेंट तरक़ी लाइ सोचे रहियो। महिनती माण्हू, कमकार वारो माण्हू हो। हुनजे मथां इन क़िस्म जा जेके पुलिस जा इल्ज़ाम आहिनि या माण्हुनि जूं सोचूं आहिनि या जेके दानिशवरनि जा धूड़िया आहिनि, इहे दुरुस्त कोन्हनि के। हिकिड़े क्रिमिनल बदकिरदार ऐं ॾोहारी माण्हू हुनजी ज़िंदगी ख़तमु कई आहे ऐं हुनखे पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करण जो को शौक़ु, को इरादो, को कुझु कोन हो जो हू हुते लाहौर वियो हुयो त पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करण लाइ वियो। हिकु लाजवाब माण्हू, सुधरियल, सुलझियल ऐं पढ़ियो लिखियो बहितरीन माण्हू हुयो ऐं पंहिंजे अमल सां माण्हू हुयो ऐं हुनजे पंहिंजे कमकार वारो माण्हू हुयो। हाणे बि हिकिड़ी पेंटिंग एग्ज़िबिशन जी तयारी जे सिलसिले में वियल हुयो। इहे सभई ॻाल्हियूं असां लागू आहिनि। त हुनजी जेका ज़िंदगी जो जेको ॾीओ उजायो वियो आहे, उहो इहो जेको ॾीओ उजायो आहे उहो हिकिड़े बदकिरदार, हिकिड़े पंहिंजो ॾोहारी, हिकिड़े मनफी ज़हनत जे माण्हूअ
पंहिंजनि खे ॿिनि जोड़ी वारनि सां मिली करे उजायो आहे। पोइ हाणे हिकिड़ो हादसो थी वियो त वरी पुलिस पंहिंजो जेको रवायती गुलामाना किरदार आहे अंग्रेज साम्राज्य वारो, हाणे वाकियो थी वियो त हुनखे कुदरत जो वाकियो सम्झजे। हुनखे पोइ माइटनि खे चइजे बसि हाणे हीअं कयो, फलाण कयो, तीर कयो। पोइ हुननि खे वरी मालिकनि खे ड्रिजारजे बि, हिसाइजे बि, फलाणो कजे, के बेनिफिट वठण लाइ उगता सुगता मामला कजनि। त इहे जॾहिं सभई मामला थी विया त पोइ हिन केस खे सभिनी दोस्तनि ॿीहर खयो। हाणे हिन में लाहौर जे दोस्तनि जो तमामु वॾो किरदारु आहे, तमामु वॾी महिरबानी आहे एनसी जे दोस्तनि जी, जिन हुनखे फेसबुक ते हेॾे होॾे वॾे पैमाने ते खयो आहे। ऐं ॿियो नंबर ॻाल्हि आहे त उन्हनि जी तमामु वॾी ज़ियानत आहे। त उन इन ॻाल्हि खे चयो आहे त बाबा तव्हां हिकिड़े माण्हू जे क़त्ल खे मज़हब जो पूरो इल्ज़ाम हणी करे जो खून रायगा वञण न ॾियो। इहा बि हिकिड़ो तमामु पाकिस्तान में वॾी ख़ुशि आहिंद ॻाल्हि थी आहे त माण्हू चवनि था त न बाबा असल वाक़े खे असल वाक़े सां ई ॾिठो वञे, उन वाक़े जे इर्द गिर्द जे मामलनि में ख़ासि आहे करे उनजा खून लोड़ण जूं ॻाल्हियूं न कयूं वञनि। या ॿियो इहो आहे त जेको बि माण्हू मरे उनखे चइजे त न हिनजो कोई न कोई ॾोह हूंदो, कोई न कोई कसूर हूंदो, जेको सॼो ट्रेडिशनल जागीरदाराना गुलामाना समाज जो रवैयो आहे। त भई जेको माण्हू आख़िरकार हुजे हुन सां विढ़ियो त ज़रूर को पैसनि जो मसइलो हूंदो, ज़रूर को ॿियो मसइलो हूंदो। हाणे हुन खां 2000 किलोमीटर परे वेठल माण्हू ज़रूर को मसइलो हूंदो, ज़रूर को मसइलो हूंदो चई करे हिकिड़े माण्हूअ खे माना हुनजे हुनजे क़त्ल खे या हुनजे मरण खे जे लाइ जवाब ॻोल्हण जी कोशिशि कंदा पंहिंजो पाण खे मुतमिन करण जे लाइ। त बाबा मरण वारे खे कोई शौक़ु कोन हूंदो आहे मरण जो, पर हिकिड़ो माण्हू हिकिड़ो कमिटेड माण्हू हुते वियो हुयो ऐं हिननि जे घर में रहियो पए। हुननि जा के बि मसवाड़ जा पैसा कोन हुया, हुननि कुझु बि कोन आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त ॾोहारी क्रिमिनल चरती आफ़ीमी भंगोरी माण्हू हर कंहिंखे कोन यार मूंखे 50 रुपयो ॾिजां, 100 रुपयो ॾिजां। त इहे सभई ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पोइ को कन्ना जो मसइलो बणाए, को इज़त जो मसइलो बणाए, या को पंहिंजो मकानी हुजण जो मसइलो बणाए, उन कातिल अन्ना जो इज़त जो मकानी हुजण जो मसइलो बणाए हिकिड़े माण्हूअ खे लाहौर जे प्रेम नगर जे 3rd फ्लोर ते पहिरियां सरिया आयानि या ॾंड आयानि। उन खां पोइ जॾहिं उहो मरण जहिड़ो थी पियो आहे त हुनखे मथां खणी हेठि फिटी कयो आहे। हाणे हिन में जेकी बांह बि भॻल आहे त हिकिड़ो पोयां जेको आहे सो हुनजे करंगे में बि धकु लॻल आहे ऐं क्यारी वटां हुन डेमेज थियो आहे। हुनजी पोस्टमार्टम रिपोर्ट इहा ॿुधाए थी। हाणे इहे सभई ॻाल्हियूं मिली जुली थियनि थियूं त बाबा असांखे सम्झणु घुरिजे त कुतुब रिंद जो क़त्ल हिकिड़ी इंसानियत जो क़त्ल आहे। कुतुब रिंद जो क़त्ल हिकिड़े इंसान दोस्त माण्हूअ जो क़त्ल आहे। कुतुब रिंद जो क़त्ल हिकिड़े पूरे तख़लीक़ी ज़हन, हिकिड़े पूरे दुनिया खे पॉजिटिव मस्बत पहलू न वठी वञण वारे माण्हू जो क़त्ल आहे। बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि मज़हब, क़ौमियत, मसवाड़, भंग जा पैसा, फलाण चीज मटी, इहे सभई हिकिड़ा जवाब ऐं बहाना ॻोल्हणा आहिनि त उन्हनि जो को न को रीज़निंग कलेक्ट करे सघिजे। मां हिते खोड़ दफ़ा घुमंदो रहंदो आहियां, माण्हू मूंखे साम्हूं चवंदा आहिनि त बाबा माण्हू वटि पथर हूंदो आहे, लठ हूंदी आहे, या अॻु वठी बीहंदा आहिनि, या फ़क़ीर छॾींदा कोन्हनि, जे अलाह जे नाम ते न छॾींदा आहिनि, बीठा हूंदा आहिनि बार बार। त इहे सभई मामला मतिलबु इहो चवण जो आहे त समाज जा जेके मुखिया, समाज जा बद किरदार, समाज जा ज़ालिम, समाज जा बेहद, समाज जा ॾोहारी माण्हू जेके आहिनि उहे इन क़िस्म जूं खोड़ हरकतूं करे तमामु सुहिणनि, सेबतनि, लाजवाब, अहसास दिलि रखंदड़ माण्हुनि खे मारे रहिया आहिनि। चवण जी ॻाल्हि इहा आहे त कुतुब रिंद जो क़त्ल हिकु अहिड़े क़िस्म जो क़त्ल आहे त जेको अहिड़ो माना मां जहिड़ा माण्हू जेके रखनि था, कंहिंखां विड़ी नथा सघनि, कंहिंखां झेड़ो था करे सघनि, कंहिंखे गार गंद नथा ॾेई सघनि, त उनखे को बि माण्हू का बि उड वठी कुझु बि करे डंडा खोटाणी मारे छॾे। ऐं असां समाज रीज़निंग ते कढ उन्हनि खे जस्टिफाई कंदा रहूं त ॻोल्हियूं अलाए छो को थियो को की को छा पोइ हीअं थियो हूंदो को हूअं थियो हूंदो। त निजपिक ॻाल्हि आहे त कुतुब रिंद हिकिड़ो आर्टिस्ट माण्हू हुयो, मस्बत ज़हन जो माण्हू हुयो, मज़दूर तबियत जो माण्हू हो, पोइ जॾहिं ट्रैक्टर हलाईंदो हुयो, मज़दूरियूं कंदो हो, सॼी उमिरि जैकबाबाद में पेंटर वटि पेंटरी सिखियो, उन खां पोइ नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स में पढ़ियो, नेशनल कॉलेज ऑफ में पंहिंजे इलाक़े जी पहिरें सिप जो माण्हू हुयो, नंढड़ो सन्हड़ो नंढड़े कद जो सादड़ो हिकिड़ो माण्हू हुयो, लाजवाब तबियत जो ऐं पंहिंजी कमिटेड तबियत रखण वारो माण्हू हुयो। इहे सभई मामला हुनजा मिली जुली थींदा आहिनि त उहो हुन हिकिड़े ॾोहारी क्रिमिनल बदकिरदार ज़ालिम माण्हूअ खे 100 रुपया न ॾिना, जंहिंजे बदिले में हुन अन्ना इज़त ऐं मकानी हुजण जो फ़ाइदो वठंदे हिकिड़े माण्हू खे क़त्ल कयो आहे। असां सभिनी माण्हुनि खे हिन वक़्त ते इहो हिन मामले खे हिकिड़ो कानूनी
ऐं हिकिड़ो इख़लाक़ी ऐं हिकिड़ो इंसानी मामिलो सम्झी करे कुतुबरिंद खे सपोर्ट करणु खपे त बाबा जेके माण्हू पंहिंजो वतन छॾे पंहिंजो इलाइक़ा छॾे ॿियनि पासनि ते पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील करण जे लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि त उन्हनि जो दिली ख़्यालु कयो। ऐं मतिलबु ईअं त भई पाड़े न आहे पर उहो त राति रंजाए गुज़री, त इन क़िस्म जे सभिनी मामलनि खां असांखे परहेज़ करणु घुरिजे। ऐं मां इहो पहिरियों दफ़ो हाणे चई रहियो आहियां त सिंध गवर्नमेंट खे ऐं पंजाब गवर्नमेंट खे कुतुबरिंद हिकिड़ो आर्टिस्ट तख़लीकार माण्हू हुयो, उहो पंहिंजे ख़ानदान जे पूराए जे लाइ कोशिशि करे रहियो, उन्हनि खे अॻिते वठी वञण लाइ जिदोजहद करे रहियो, त उहे हादसनि में मरी वञण माण्हुनि खे 25 लख 30 लख 40 लख 50 लख ॾेई रहिया आहिनि, त उनखे ख़ैरात न सम्झिजे, उनखे सभु कुझु न सम्झे। हिकिड़ी आर्टिस्टनि जो क़ौम ॾांहुं तारीख़ी कर्ज़ हूंदो आहे, क़ौमूं आर्टिस्टनि जूं तारीख़ी कर्ज़दार हूंदियूं आहिनि, त उहो हिकिड़ो तारीख़ी कर्ज़ सम्झंदे सिंध गवर्नमेंट खे पंजाब गवर्नमेंट खे लिखणु घुरिजे त हुन केस खे हर सूरत में कानूनी तौर ते कयो वञे। सिंध हुकूमत जे एडवोकेट जनरल खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं प्लस में पंजाब हुकूमत खे बि इहो करणु घुरिजे त हुनजे ख़ानदान जी माली सहायता लाइ प्लस हुनजे ख़ानदान जी कानूनी सहायता करण जे लाइ उन्हनि खे कोर्टुनि में केसनि में ॿियनि मामलनि में मुकमिल मदद कई वञे त जेको हिकिड़ो ज़ालिम बदकिरदार ऐं हिकिड़ो ॾोहारी माण्हू आहे उहो माण्हू सॼी उमिरि इन दुनिया जो को बि रंग का बि शिकिल कुझु न ॾिसी सघे। ऐं इनजे करे इहो असांजो असांजो मुतालबो आहे त बाबा क़ौमूं तख़लीकारनि जूं कर्ज़दार हूंदियूं आहिनि, त तख़लीकारनि खे फनकारनि खे आर्टिस्टनि खे सरकार को माली इमदाद फराहम न कंदी आहे, उन्हनि जे तकलीफ़ुनि जे नज़र में क़ौम हुकूमतूं क़ौमूं आर्टिस्टनि जूं कर्ज़दार आहिनि। इनजे करे क़ौमुनि खे पंहिंजे आर्टिस्टनि जो कर्ज़ लाहिण लाइ किरदारु अदा करणु खपे ऐं हुकूमतुनि खे सम्झ त पंहिंजो कर्ज़ सम्झी उन्हनि जी माली सहायता बि करणु खपे त जीअं उहो ख़ानदान उहे माण्हू पंहिंजे मतिलबु हिकिड़े माण्हूअ जे विञाइजी वञण खां पोइ हिकिड़े अहिड़े एहसास महरूमी में न रहनि जो उन्हनि खे को बार बार कुतुबरिंद जो क़त्ल, कुतुबरिंद जो मरी वञणु, कुतुबरिंद जो हिन दुनिया मां हली वञणु हिकिड़े दुख जी सबब तौर ते साम्हूं थिए। इनजे करे मां ॿ मुतालबा करे रहियो आहियां इन सॼी क़ौम खां, सॼे आलम काइनात जे माण्हुनि खां त नंबर पहिरीं ॻाल्हि त आर्टिस्ट कुतुबरिंद जे क़त्ल जे लाइ कानूनी पहलुअनि ते ज़ोर विधो वञे, इख़लाक़ी इंसानी पहलुअनि ते ज़ोर ॾिनो वञे, नंबर 1। नंबर 2 त हुकूमतूं ऐं क़ौमूं आर्टिस्टनि जूं कर्ज़दार थियनि थियूं, त ॿियो हुकूमत जे मथां इहो बि रखियो वञे त बसुनि जे हादसनि में मारिजी वियल माण्हू, पाए में सड़ियल माण्हू, हिक ॿिए जे हादसनि में मरी वियल माण्हू, इन वाक़िअनि में मरी वियल माण्हुनि जी मदद करे न आम माण्हुनि जी मदद कई वेंदी आहे। त हिकिड़ो आर्टिस्ट हो, चित्रकार हुयो, हिकिड़ो लाजवाब क़िस्म जो इंसान फर्द हो, नौजवान हुयो, पंहिंजे ख़ानदान जो संभालींदड़ हुयो, उनजी सहायता लाइ बि गॾोगॾु हुकूमतुनि खे को किरदारु अदा करणु घुरिजे। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हां सां हिन वक़्तु रखी। बाक़ी इहो तव्हांखे ॿुधाइण असां माण्हुनि खे इन इंसान खे सभिनी खे हलियो वञणो आहे हिन दुनिया मां, असांखे कोशिशि इहा करणु खपे त को ॿियो इंसान अहिड़े बेदर्दी सां हिन दुनिया मां न वञे ऐं असांजी जिदोजहद, असांजो न्यापो, असांजो पंहिंजी कोशिशि इन जे लाइ आहे। बसि मां इहा ई ॻाल्हि चवां थो त कुतुबरिंद जे क़त्ल सां हर सूरत में आलमी उसूलनि जे बुनियादनि ते इंसाफ़ थियणु घुरिजे। तमामु वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर फतह दाऊद पुटो साहब। सामिन ही फतह दाऊद पुटो आहे जेको पिणु एनसी कॉलेज लाहौर में पढ़ी डॉक्टरेट करे चुको आहे ऐं खेसि उते जे रहण सहण खां वठी एजुकेशन ताईं जी तमामु घणी मालूमात आहे ऐं इंफॉर्मेशन आहे, रिसोर्सिस आहिनि, सोर्सिस आहिनि जंहिं बुनियाद ते हिन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि यकीननि अव्हांजे समाजनि ताईं अहिड़ी तरह पहुचियूं हूंदियूं जो अव्हां सम्झी सघो। असां हाणे चाहियूं था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां उहे दोस्त जेके हिन वक़्तु ही प्रोग्राम ॿुधनि पिया, ह्यूमन राइट्स कमीशन हैदराबाद टास्क फोर्स जेको इंचार्ज आहे, कोऑर्डिनेटर आहे डॉक्टर अशू थामा, असां उन जा बि कुझु ॻाल्हियूं, कुझु ख़्याल ऐं वीचार अव्हां ताईं पहुचाइण चाहियूं था। डॉक्टर साहब
हा डॉक्टर साहब, तव्हां ह्यूमन राइट्स जे हवाले सां, छाकाणि त ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी हेड ऑफिस लाहौर में आहे ऐं अॼु जेको हैदराबाद में एहतजाज थियो आहे, इहो एहतजाज यकीनन ह्यूमन राइट्स टास्क फोर्स हैदराबाद उनखे इनिशिएट कयो ऐं उन सां गॾु आर्टिस्ट ऐं हैदराबाद जी सिविल सोसाइटी बि असांखे उन में नज़र आई आहे। अव्हां खां ॿिनि रुखनि में असीं सवाल पुछंदासीं त लाहौर जी जेका ह्यूमन राइट्स कमीशन आहे उन्हनि जो फीडबैक अव्हां वटि छा आहे, ऐं ॿियो अॼु जहिड़े तरीक़े सां ही एहतजाज थियो आहे, ऐं सम्झां थो त हिन एहतजाज खां पोइ पूरी सिंध जे अंदरि माण्हू उथी खड़ा थिया आहिनि ऐं अव्हां जे हिन प्रोग्राम जी, हिन एहतजाज जी पैरवी कंदा। इन बाबति अव्हां कुझु ॿुधायो त जीअं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा ॿुधंदड़ जेके हींअर अव्हां जो आवाज़ ॿुधनि पिया, उन्हनि ताईं हक़ीक़ी मालूमात पहुची सघे त ही सभु कुझु छा थी रहियो आहे। जी डॉक्टर। महिरबानी जाफ़र। हाणे इहो आहे त ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान लाहौर ऑफिस पहिरें ॾींहं खां वठी वाक़ियो जॾहिं थियो आहे त उन ते पंहिंजे तरीक़े सां उनखे ॾिसंदी रही आहे ऐं उनजो हमेशह इंसानियत जी कमीशन जो तरीक़ेकार इहो ई रहियो आहे त पहिरीं जेको वाक़ियो थिए थो या जेको मसइलो मामिलो हूंदो आहे उनजी अणधुरी जांच पड़ताल कजे ऐं जेके मामला आहिनि उन्हनि खे वेरीफाई कजे, उनजी तफ़सील कजे, बजाए जो हेॾा होॾा जूं जेके ॻाल्हियूं आहिनि मफ़ूज़ आहिनि या जेके माण्हुनि जूं दरवेट ते ठाहियल जेके कहाणियूं आहिनि उन्हनि जे बजाए जेको आहे जेका प्लेस ऑफ इंसिडेंट आहे, जेको वारदात जो जॻह आहे या जिते वाक़ियो थियो आहे उन सां लाॻापियल जेके उते परिसरी आहिनि या जेको लाॻापियल पुलिस स्टेशन आहे या जेके कानून जा जेके इदारा आहिनि जिनजी बुनियादी ज़िम्मेवारी आहे त इन क़िस्म जा जॾहिं वाक़िया थियनि था त उनखे कानूनी तरीक़े सां उनजी जांच करे। लाहौर ऑफिस जेका आहे उहा उन मामले जीअं ई वाक़ियो थियो आहे तंहिंखां पोइ उन ते नज़र बि रखी आहे। साॻे वक़्तु कुतुब रिद जा जेके फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि सां बि जेको आहे उन्हनि राब्तो कयो हुयो ऐं असां HRCP हैदराबाद ऑफिस खे बि उन्हनि जेको आहे ऑन बोर्ड वरितो हुयो ऐं जेके अपडेट हुया या माण्हुनि जा जेके कंसर्न्स हुया इहो सभु शयूं जेके आहिनि इहे बि रहियूं आहिनि। साॻे वक़्तु असांजो HRCP जो जेको जेकबाबाद जो कोऑर्डिनेटर आहे जंहिं पूरी तौर ते उन तफ़सील में शामिल हुयो ऐं उन फैमिली सां लगातार राब्ते में आहे ऐं जेके केस में डेवलपमेंट्स आहिनि उन खां उहो आगाही ॾींदो रहियो आहे। मतिलबु त हीउ सॼो केस जेको आहे उन सां हर हवाले सां HRCP कराची, लाहौर ऑफिस ऐं जेकबाबाद कोऑर्डिनेटर सभु जेके आहिनि उन खां असां कंहिं हद ताईं आगाह आहियूं ऐं जेका शइ साम्हूं आई आहे, जेके हक़ीक़तूं आहिनि, जेके कुतुब जा जेके कुलीग्स हुया, जेके आर्टिस्ट दोस्त हुया जिन उन्हनि सां गॾु कमु कयो हुयो ऐं इन वाक़े खे जेको आहे पहिरें कलाक खां वठी उन ते गहरी नज़र रखंदा पिया अचनि, उन्हनि सभिनी सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन मां इहा ॻाल्हि जेका हाणे हेसि ताईं जेका साम्हूं आई आहे उहा इहा ई आहे त कुतुब जो ही जेको बेदर्दी सां क़तल आहे ऐं हुन में हुनखे जंहिं नमूने मारियो वियो आहे उन में जेके किरदार या जेके माण्हू मुलवस आहिनि उहे साम्हूं बि अची विया आहिनि ऐं उहे हींअर जेको आहे पुलिस जे अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि ऐं इहो बिल्कुलु क्रिमिनल एक्टिविटी आहे। बाक़ी इहो ज़रूरु आहे त पुलिस जो जेको रवायती तौर तरीक़ो रहियो आहे हिकु नॉन प्रोफेशनल ऐं इनह्यूमन उहो इज़हार जेको आहे उहो हिन में नज़र थो अचे ऐं ॾुआरियुनि खे जंहिं तरीक़े सां हुन जा रिमांड थियणु खपनि, चालान थियणु खपनि ऐं हेल्थ टाइम में काफ़ी जेका पिकअप थियणु खपे उहा यकीन न थी आहे ऐं इन खां अलावा हुन जा जेके फैमिली मेंबर्स आहिनि जेके जॾहिं डेड बॉडी वठण विया आहिनि या उन्हनि जेको केस वग़ैरह दाख़िल कराइण जी कोशिशि कई आहे उते बि पुलिस पंहिंजे तौर तरीक़े सां हिनखे लवाइण जी कोशिशि कई आहे। हाणे इन्हनि सभिनी मामलनि जे करे काफ़ी हिकिड़ी जेका तशवीश आहे ऐं माण्हू हिकिड़ा जेके आहिनि शख्सियतनि जो शिकार थी था वञनि ऐं केस जेको सुबुह सां आहे उहो वधीक मुंझंदो थो वञे। हाणे इहो आहे असांजी माना इमीडिएट जेका कंक्लूजन। बाक़ी ज़ाहिर HRCP जॾहिं को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे ख़ासि तौर ते जेकॾहिं मुल्क जो को नामियारो माण्हू आहे जंहिंजी का समाजी तौर ते कंहिं हवाले सां त कंट्रीब्यूशन आहे ऐं हुन पंहिंजी सलाहियतुनि सां पंहिंजी महिनतुनि सां कोर्ट जो इन जो हिकिड़ो रुतबो आहे, स्टेटस आहे ऐं उनजो कमकार आहे, उहो माण्हू जेकॾहिं ईअं बेवाओ थी माना क़तल थी वञे, मारिजी वञे ऐं हुनजो को नोटिस न वठिजे, इहो मामिलो यकीनन हिकिड़ो ॾाढो ख़राबु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हुनजी फैमिली असां सां राब्ते में आहे
ऐं हुननि बि पंहिंजी इन जेके आहिनि तशवीश जो इज़हार बि कयो आहे। असांखे वक़्तु हू चाहिनि पिया त तव्हांजो जेके इंसानी तंज़ीमूं आहिनि, जेके मशहूर माण्हू आहिनि, सिविल सोसाइटी आहे, उहा सभु इन मामले में पंहिंजो पंहिंजो जेको आहे हिकु पकी ॾियनि त जीअं हुनखे इंसाफ़ ॾियारे सघिजे। ऐं अॼोको जेको असांजो मुज़ाहिरो हुयो हैदराबाद में, उन में वॾो जेको इनिशिएटिव हुयो या जेका पहलकारी बि हुआ, उन जा जेके NC जा पुलिस हुआ, उन जा आर्टिस्ट दोस्त हुआ, उन्हनि जो हुयो। इन खां अलावा सिविल सोसाइटी जा नाला माण्हू हुन में शामिल हुआ, मीडिया जा दोस्त हुआ। ऐं साॻे वक़्तु पंहिंजा जेके कारकुन आहिनि, इवन जेके असांजा हारी वर्कर आहिनि, उन्हनि बि हिन में शिरकत कई। औरतुनि जो हिकिड़ो अंग हिन में मौजूदु हुयो, शागिर्द हुया। त मक़सदु इहो आहे त समाज जा जेके मुख़्तलिफ़ जेके फ़र्क़ आहिनि, उन्हनि सभिनी खे क़तल ते शुक्र आहे, तकलीफ़ आहे, ऐं सभु चाहिनि पिया इहा जेको आहे इन्हनि खे माना इहो इंसाफ़ मिले। सॼो जेको मामलो आहे डॉक्टर तव्हां सम्झो था त पंजाब में ही वाक़ियो थियो आहे ऐं ख़ुसूसन पंजाब जे गादी वारे शहर जे अंदरि तमामु वॾे हिकिड़े अहिड़े एजुकेशनल इंस्टीट्यूशन जे वठां थियो आहे। कहिड़े तरीक़े जो इंसाफ़ प्रोवाइड थी सघे थो वारसनि खे? मुंहिंजे ख़्याल में त हाणे इहो को हिन में मूंखे को लॉजिक या को नज़र नथो अचे। त हाणे लाहौर में थियो आहे, लाहौर जेको आहे पंजाब जी गादी जो हंधु आहे। हाणे इन तनाज़ुर में वाक़ई खे ॾिसण जी बजाए जेको आहे हिकिड़ो आर्टिस्ट आहे जेको हुते पंहिंजो इनकार कंदो हुयो ऐं हुतां जो ग्रेजुएट हुयो ऐं हुते जेकी बहितर जी सूरत हाल आहे आर्ट जे हवाले सां हिन में पुलिस जो जेको रवैयो आहे न ख़ासि करे ऐं उन पासे इंडिकेशन तव्हांजो इहो आहे उहो माना पुलिस जो जेको आहे न, पुलिस ॾिसो पाकिस्तान जी पुलिस आहे या लाहौर जी पुलिस या पंजाब जी या सिंध जी पुलिस कोन्हे। हुननि जी सॼी ट्रेनिंग जा मसइला आहिनि ऐं हुनजो ओवरऑल जेको सॼी कंडक्ट आहे उहो जिते जिते इन क़िस्म जो आहे। इन करे मां पहिरीं ॻाल्हि कई त पुलिस जो रवैयो जेको हुयो उहो को एतिरो सारा जोॻो न आहे, बल्कि मुजरमाणो आहे। पर इनखे इन नमूने ॾिसण जी ज़रूरत कोन्हे त को सिंधी नौजवान हुयो जेको पंजाब जे लाहौर में रहंदो हुयो ऐं छाकाणि त पुलिस लाहौर ऐं पंजाब जी हुई, इन करे अहिड़ा के बि असांखे जेके आहिनि कि शायदियूं न आहिनि मिलियूं। असांजी जेका फैक्ट फाइंडिंग आहे या जेको असां सॼे इन मामले खे वेझराई खां ॾिठो आहे त इहो को न को क़ौमी मसइलो आहे न को नस्ली मसइलो आहे, पर इहो हिकिड़ो रवायती जेको आहे हिकिड़ो पुलिस जो जेको एटीट्यूड आहे उहो उनजो हिकिड़ो इज़हार ज़रूर हिन में मौजूदु आहे। तव्हांजो ख़्यालु आहे त इहे जेके पुलिस जो रिवायती सिंध जे अंदरि बि ग़लतफ़हमियूं हूंदियूं आहिनि, नेगलिजेंसियूं हूंदियूं आहिनि, हिन केस में बि उहे ई इन्वॉल्व आहिनि ऐं उहे पंहिंजी जिंद छॾाइण जे चकर में इहो ख़्याल खां वधीक असां वटि हिन जूं शाइदियूं आहिनि। जेको आहे इहा हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त हैदराबाद में या सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में या कराची में इन खां सभिनी खां जेको अहम ॻाल्हि आहे त अॼु जेको आहे लाहौर में उतां जे जेके नौजवान आहिनि जेके पंहिंजे रंग नसल या मज़हब या ॿोली या इलाइक़े जे खां सवाइ जेको आहे सभ जे लाइ हुन मूंखे को शानदार क़िस्म जो मुज़ाहिरो ऐलान कयो आहे। हालांकि सची ॻाल्हि इहा आहे त पहिरें ॾींहं खां वठी उते पंजाब जा जेके दोस्त हुया या उते जा जेके मशहूर माण्हू हुया, सिविल सोसाइटी या आर्टिस्ट जेके हुया, उन्हनि ई केस जी पोइवारी कई आहे। सभिनी खे त हाणे हवश आयो आहे जॾहिं इहा ॻाल्हि इंटरनेट ते ऐं जेको आहे सोशल मीडिया ते वायरल थी आहे। पर पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि जे सॼे मामले खे करण हुनजो हिकिड़ो बहितर ऐं जेको रियल जेको एक्सीडेंट आहे हुनखे उन नमूने जेको आहे साम्हूं आणण में उते पंजाब जे माण्हुनि जो बि वॾो रोल असांखे नज़र थो अचे। या बदकिस्मती आहे जो असां वटि सोशल मीडिया ते या कोई असां वटां इन कोन्हे या असांजो हुननि सां कोई क़िस्म जो लड़ विचड़ कोन्हे, न त इहा हिकिड़ी इंतिहाई उत्साहींदड़ ॻाल्हि आहे। उते नौजवाननि जेको आहे हुनखे मतलब जे केस खे खयो आहे ऐं हुनखे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ हुननि कुझु कयो आहे ऐं इहो सिलसिलो जारी आहे। ऐं यकीनन असां सभिनी खां ज़रूरु इंसाफ़ मिलंदो, पर जेकॾहिं हिनखे मुंझायो वियो मज़हबी क़ौमी इलाक़ाई करे पेश कयो वियो त शायदि हीउ केस माना ॿुॾी वञे या लुड़ी वञे। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहिब। तव्हांजो नवां ॿुधो ही हुयो डॉक्टर अशू सामर साहिब जेको ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे हैदराबाद टास्क फोर्स जो कम्युनिकेटर आहे, इंचार्ज आहे। ऐं हिन खां पहिरीं तव्हां ॿुधो डॉक्टर
फतह दाऊदकोट हुजे। असां ॿिन्ही दोस्तनि सां जेका कचहरी कई आहे इन में असांखे नथो लॻे त ही को क़ौमी सतह जो या नस्ली सतह जो को मामिलो हुजे। ही एक्चुअल बुनियादी नोयत जो हिकिड़ो क्राइम आहे ऐं उन क्राइम में जीअं रिवायती तौर ते ऐं डॉक्टर साहब ख़ासि करे ॿुधायो त ख़ुदि पंजाब जा उहे स्टूडेंट जेके कुटुंब सां गॾु पढ़ंदा हुआ ऐं उन्हनि खे जॾहिं इहे इख़्तिलाफ़ पहुता त सभ खां पहिरीं हिन वासीअ जे लाइ जेको इनिशिएटिव थियो आहे उहो उन्हनि ई पंजाबी नौजवाननि ऐं स्टूडेंट्स इनिशिएट कयो ऐं उन खां पोइ ही केस करी असांजे साम्हूं आयो आहे। हिन वक़्तु सभु ऑन बोर्ड आहिनि, ह्यूमन राइट्स कमीशन, आर्टिस्ट सिंध जा ऐं सिविल सोसाइटी पूरी सिंध जे अंदरि इहा इतिहाजा ऐं इहो जारी रहंदो। जाफ़र मेमर खे ही प्रोग्राम ख़तमु करण जी इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वाइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजूं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।